वारस खाना दे खबर एडो तेज डोड़ंदो तो वनी डंडा खयो खैर ता है आऊं सुल्तान के कोन छडींदुस कदे भी कोन छडींदुस जीअं माण्हू बंदूकनि सां मारींदा आहिनि डंडनि सां मारींदा आहिनि ऐं कुहाड़ियुनि सां मारींदा आहिनि मां सुल्तान खे गन्ननि सां मारींदुमि गन्ननि सां जीअं गन्ननि मां रस निचूड़े कढबी आहे त मां सुल्तान मां रत ईअं नचूड़े कढंदुसि कॾहिं बि कोन छॾींदोमांसि कॾहिं बि न छो था छा कयो आहे सुल्तान अधे वॾे सां विढ़ियो आहे अधे वॾे सां मुंहिंजे अधे वॾे सां विढ़ियो आहे मां कोन छॾींदोमांसि ख़बर अथई अध मग़ज़ी आहियां मुंहिंजे मथे में तिॾा तिॾा भले मां कुझु बि हुजां गैरत मुंहिंजे मथे ते सुवार थी वई आहे कोन छॾींदोमांसि अदात वारी ॻाल्हि इहा सची आहे भली तूं गैरत कर पर जे तूं उन्हनि खे अकेलो किथे हथ अची वे न त असली पुठनि तां खल लाहे छॾींदई पोइ ठीकु आहे भला तूं हींअर वांदो आहीं चाचा वरियाम न अदा न मां हींअर वांदो न आहियां मां हींअर वञा थो कंहिं ज़रूरी कम सां हाणे सुभाणे अचिजां त गॾिजी हली सुल्तान वारनि खे असली डंडनि जो सटको ॾींदासीं ठीकु आहे बची विया हे सुल्तान वारा अॼु मूंखां न त इन्हनि जा लाश दरियाह में उछलाया हा दरियाह में चमचनि जी दुआ सां केड़ा ख्याली पुरा वेठी थी पचाए तू मुखे छॾ तू इहो ॿुधाए त सुबुह खां वठी किथे गुम आहीं अस्पताल वियोसि ॿियो वरी केॾां वेंदुसि पिणे अञा जीअरो आहे रब पाक बाबा साईं खे वॾी ॼमार ॾींदो निभागी बाबा साईं खे पिटींदे तोखे शर्म कोन थो अचे जंहिंजो खाई थी उनखे थी पिटी मरणो त हर कंहिंखे आहे मौत नाहे महणो परणो नाहे गार चरिया पिणे मरंदो त हीअ सॼी मिल्कियत तोखे मिलंदी न कॾहिं त पंहिंजे लाइ बि सोचींदो कर हींअर बाबा साईं न ज़िंदा आहे न मुर्दा डॉक्टरनि खे ICU मां शिफ्ट कयो आहे पर वरी छा लाइ पर डॉक्टर इहो चवनि था त बाबा जी इहा हालत केतिरनि ई महीननि ताईं रही सघे थी परेशान छो थो थी फ़िलहाल त सॼी मिल्कियत तोखे मिली वई आहे न पिणे जे होश में अचण खां पहिरियां जेको ठाहिणो थी ठाहे वठ मां त चवां थी बनीअ जा 2-3 ॿार विकिणी मूंखे दोहरी ठाराए ॾे तूं कॾहिं कोन सुधरंदी रिढ न अॻियां रबाब वॼाई ते वरिया थिया उहा ई ॿे सॼियूं मिसालूं मूं ते ई ॾिजाए पाण कुझु न कजाए चवां बि त तुंहिंजे फ़ाइदे जे लाइ थी न या दोहरी कड़ी मां क़बर में खणी वेंदमि सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो